वेलकम बैक नाज़रीन। ब्रेकिंग न्यूज़ है। अफसोसनाक ख़बर है आख़िर ईंदालू त कराची जी आयशा मंजिल वटि वाक़े खांगी स्कूल में शागिर्दियाणी ॾाकिन तां किरी फौत थी वई आहे। अवांखे अपडेट कंदालू त 9 क्लास जी शागिर्दियाणी अरीबा ॾाकणनि चढ़ण दौरान किरी फौत थी वई आहे। स्कूल इंतज़ामिया जी कोताही सबब अरीबा आसिफ जी हयाती ज़ाया थी आहे। फौती नींगरी जे वारसनि इल्ज़ाम हणंदे चयो आहे त स्कूल इंतज़ामिया ॿाड़ी खे न अस्पताल पहुचायो ऐं न ई घर वारनि खे इतला ॾिनी। तालीम वारे वज़ीर सईद गनी खांगी स्कूल में शागिर्दियाणी जी फौत थियण जो नोटिस वरितो आहे। अव्हांखे अपडेट कंदालू। अफ़सोसनाक ख़बर आहे त कराची जी आयशा मंजिल वटि वाक़े खांगी स्कूल में शागिर्दियाणी सीढ़ियुनि तां किरी फौत थी वई आहे। 9 क्लास जी शागिर्दियाणी अरीबा सीढ़ियुनि चढ़ण दौरान किरी फौत थी वई आहे। इन हवाले से राब्तो कयो आहे कराची में आवाज़ टीवी जे रिपोर्टर गाज़ी जंडीर सां। जी गाज़ी, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, कराची जो आयशा मंदिर वारो इलाइक़ो है जिते सुबह सां जीअं स्कूल खुलिया त 9 क्लास जी एक शागिर्दियाणी स्कूल अंदर पंहिंजे क्लास रूम जी ॾाकण सां किरी फौत थी आहे। कराची जो आयशा मंजिल वारो इलाइक़ो है जिते एक निजी स्कूल ॿुधायो वञे पियो। उनजी गर्ल्स कैंपस में ही वाक़ियो पेश आयो है। 14 वरियनि जी शागिर्दियाणी है अरबिया आसिफ, जंहिंजे हवाले सां ॿुधायो वञे पियो त हू ॾाकणनि तां किरी पई हुई, पर जेका स्कूल जी इंतज़ामिया है उन मौक़े ते गफ़लत कई ऐं वालिदैन खे न ॿुधायो वियो। न ई वरी फौरी तौर ते ज़ख़्मी न्याणी खे तिबी इमदाद फराहम कई वई, जंहिंजे करे हू दम तोड़े वई। इन हवाले सां वाक़े जो तालीम वारे सूबाई वज़ीर सईद गनी नोटिस वरितो आहे ऐं डायरेक्टर स्कूल्स एजुकेशन के इंक्वायरी ऑफिसर मुक़रर कयो वियो आहे। इंक्वायरी जी बाज़ाब्ता कमेटी क़ाइमु कई वई आहे जेका इन समूरी सूरत हाल जी इंक्वायरी कंदी ऐं खेसि 2 ॾींहंनि अंदरि रिपोर्ट पेश कंदी। हीउ वाक़ियो अॼु जीअं स्कूल ऐं तालीमी इदारा खुलिया आहिनि त बदकिस्मती सां पेश आयो आहे। अच्छा गाज़ी, मूंखे इहो ॿुधाइजो तव्हांजी स्कूल इंतज़ामिया सां ॻाल्हि थी आहे, उन्हनि जो छा मौक़िफ़ आहे? जी, इन हवाले सां स्कूल इंतज़ामिया छाकाणि त इन मामले में पुलिस भी इन्वॉल्व थी वई आहे। ही वाक़ियो स्कूल अंदरि पेश आयो आहे, इन करे बाज़ाब्ता को मीडिया सां स्कूल इंतज़ामिया जी ॻाल्हि ॿोल न थी आहे, उनजो मौक़िफ़ साम्हूं न पियो अचे। पर इहो जेको रिपोर्ट थिए पियो उहो वाक़ियो त नज़र अचे पियो त स्कूल अंदरि हिकु 9 क्लास जी न्याणी जेका शागिर्दियाणी हुई ॾाकणनि तां किरी फौत थी वई आहे। उनजो ज़िम्मेदार शुरूआती तौर ते स्कूल जी मैनेजमेंट खे करार ॾिनो वञे पियो, छाकाणि त उनखे फौरी तौर ते तिबी इमदाद फराहम न कई वई। ठीक है गाज़ी, वरी मेहरबानी मां जी अपडेट करण लाइ।